औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह जे नाले सां जैन पूरी कायनात खे ख़ल्क़ कयो। दुरूद हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जंहिंखे अल्लाह पाक पूरी इंसान ज़ात लाइ मोलम बणाए मोकिलियो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां सभिनी खे मुंहिंजे चैनल मेरान एजुकेशन में भलीकार। दोस्तों, सिंधी अदब जा कुझु मुख़्तसर सवाल आउं खणी आयो आहियां। उहे दोस्त जेके मुंहिंजे चैनल खे ॾिसी रहिया आहिनि ऐं अञा ताईं सब्सक्राइब न कयो आहे, उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक करियो, कमेंट्स करियो। तव्हांजा कमेंट्स मूंखे इनकरेज कंदा तव्हां वधि खां वधि अञा बि नॉलेज वारी वीडियोस तव्हां ताईं पहुचायां। थैंक यू। अचो त लेक्चर जी तरफ़ हलूं। नंबर पहिरियों सुवालु आहे, शाह साहिब कहिड़े दौर जो शाइरो? जवाबु आहे कलोड़नि जे दौर जो। उन खां पोइ आहे सुवालु नंबर ॿियो, काज़ी कादन कॾहिं ॼाओ? जवाबु आहे 3 शोबान मुताबिक़ 27 जुलाई 1484 सेवण में। उन खां पोइ सुवालु आहे, शाह अब्दुल करीम जे वालिद जो नालो छा हो? जवाबु आहे सैयद लाल मोहम्मद शाह। उन खां पोइ आहे, लहर लहर दरिया कंहिंजी शाइरी जो मजमू आहे? जवाबु आहे उस्ताद बुखारी। अच्छा, उन खां पोइ आहे, शाह जो गंज कंहिं तरतीब ॾिनो? जवाबु आहे मोहम्मद कासिम राइमू रोशनी पब्लिशर जेको आहे शाह जो गंज तरतीब ॾिनो। उन खां पोइ आहे सुवालु, शाह साईं केतिरी ॼमार में वफ़ात कई? जवाबु आहे 63 वरनि जी ॼमार में। उन खां पोइ आहे, शाह जे रिसाले जो सभ खां पहिरियां उर्दू तर्जुमो कंहिं कयो? जवाबु आहे शेख अयाज़। शाह जे रिसाले जो सभ खां पहिरीं उर्दू तर्जुमो कंहिं कयो? शेख अयाज़ कयो। अच्छा, कॾहिं कयो? 16 जनवरी 1962। 16 जनवरी 1962 में शाह जे रिसाले जो सभ खां पहिरीं उर्दू तर्जुमो कयो वियो। कंहिं कयो? शेख अयाज़। अच्छा, उन खां पोइ सुवालु आहे, जन्नतुल संद कंहिं लिखियो आहे? जवाबु आहे रहीमदाद मौलाई शीदाई। रहीमदाद मौलाई शीदाई। जन्नतुल संद कंहिं लिखियो आहे? रहीमदाद मौलाई शीदाई। अच्छा, उन खां पोइ सुवालु आहे, सचल सरमस्त कॾहिं वफ़ात करे वियो? जवाबु आहे 11 अप्रैल 1927 ईस्वी मुताबिक़ 14 रमज़ानुल मुबारक 1242 हिजरी में। हाणे हिते अंग्रेज़ी तारीख़ बि आहे, सिंधी तारीख़ बि आहे, त ॿई यादि करे छॾियो छो जो बहितर आहे। ऐं इन करे त कॾहिं कॾहिं पेपर में अंग्रेज़ी बि अची वेंदी आहे त कॾहिं सिंधी तारीख़ ॾेई विझंदा आहिनि, तंहिं करे ॿई तारीख़ूं यादि करे छॾियो। 11 अप्रैल 1927, ठीकु आहे। अंग्रेज़ी तारीख़ आहे 14 रमज़ान 1242 हिजरी में सचल सरमस्त वफ़ात कई। उन खां पोइ सुवालु आहे, मीर मासूम शाह जो असुलु नालो छा हो? जवाबु आहे सैयद निज़ामुद्दीन। मीर मासूम शाह जो असुलु नालो सैयद निज़ामुद्दीन हो। उन खां पोइ आहे, उस्ताद बुखारी जो असुलु नालो छा हो? जवाबु आहे सैयद अहमद शाह बुखारी। उस्ताद बुखारी जो असुलु नालो छा हो? सैयद अहमद शाह बुखारी। उन खां पोइ आहे, किताब शाइरी जो सजदो कंहिं लिखियो आहे? शाइरी जो सजदो कंहिं लिखियो आहे? जवाबु आहे शेख अयाज़। किताब शाइरी जो सजदो कंहिं लिखियो आहे? शेख अयाज़। उन खां पोइ आहे सवाल, पशो पाशाह कंहिं लिखियो आहे? जवाबु जमालुद्दीन अबड़ो। जमालुद्दीन अबड़ो। उन खां पोइ आहे, सिंध में मंसूर सानी कंहिंखे चयो वेंदो आहे? जवाबु आहे हज़रत सचल सरमस्त। हज़रत सचल सरमस्त खे सिंध में मंसूर सानी बि चयो वेंदो आहे। त हीउ सुवालु इम्पोर्टेंट आहे, हिनखे थोरो ज़हन में रखिजो। उन खां पोइ आहे, शेख अयाज़ जो शाइरी में उस्ताद केरु हो? शेख अयाज़ जो शाइरी जो उस्ताद केरु हो? जवाबु आहे खेलदास फ़ानी। उन खां पोइ आहे, शेख अयाज़ पंहिंजी ज़िंदगी में कुल केतिरा किताब लिखिया? जवाबु आहे 63। शेख अयाज़ पंहिंजी ज़िंदगी में कुल 63 किताब लिखिया। उन खां पोइ सुवालु आहे, शाइर हसन दर्स जो मौत कीअं वाक़िअ थियो? जवाबु आहे हिकु रोड हादसे में। उन खां पोइ सुवालु आहे, हसन दर्स जी शाइरी जे किताब जो नालो छा आहे? जवाबु आहे हसन दर्स जो रिसालो। उन खां पोइ आहे, उस्ताद बुखारी जा वॾा किथां हिजरी करे आया हुआ? जवाबु आहे उच शरीफ़ मां। उस्ताद बुखारी जा जेके वॾा हुआ उहा हिजरत करे आया हुआ उच शरीफ़ मां। सवाल है डॉक्टर नबी बख्श खान बलोच कॾहिं ऐं किथे ॼाओ?
जवाब है 16 दिसंबर 1917 ईस्वी जाफर खान लिगारी ज़िले सांगड़ में। डॉक्टर नबी बख्श खान बलोच 16 दिसंबर 1917 ईस्वी में जाफर खान लिगारी ज़िले सांगड़ में ॼाओ। उनका पोइ सवाल है शेख अयाज़ चेयर कहिड़ी यूनिवर्सिटी में क़ाइमु थियल आहे? जवाब है शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर मीरस। शेख अयाज़ चेयर जेका है उहा शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर मीरस में क़ाइमु आहे। उनखां पोइ आहे सवाल कहिड़ो शाइर 7 ॿोलियूं ॼाणंदो हो? जवाब है हज़रत सचल सरमस्त। 7 ॿोलियुनि में हज़रत सचल सरमस्त शाइरी कई, इन करे जेको आहे हिन खे हिफ़्त ज़बान शाइर भी चयो वञे थो। हिफ़्त जो मतिलबु आहे 7। उनखां पोइ सवाल आहे डॉक्टर तनवीर अब्बासी जो असल नालो छा हो? डॉक्टर तनवीर अब्बासी जो असल नालो जवाब है नूर नबी अब्बासी। डॉक्टर तनवीर अब्बासी जो असल नालो छा हो? नूर नबी अब्बासी। उनखां पोइ सवाल आहे सिंध जी तारीख़ बाबति क़दीम लेखक केरु आहे? सिंधी तारीख़ जो क़दीम लेखक कंहिंखे चइबो आहे? जवाब है बेरूमल मेहरचंद आडवाणी। बेरूमल मेहरचंद आडवाणी सिंध जी तारीख़ जो क़दीम लेखक आहे। सभिनी खां पुराणे में पुराणो लेखक बेरूमल मेहरचंद आडवाणी आहे। उनखां पोइ सवाल आहे रहिजी वियल मंज़र नाविल कंहिं लिखियो आहे? रहिजी वियल मंज़र नाविल कंहिंजो लिखियल आहे? जवाब है तारिक आलिम अबड़ो। रहिजी वियल मंज़र नाविल कंहिंजो लिखियल आहे? तारिक आलिम अबड़ो जो। उनखां पोइ आहे सवाल मोहनजो दड़ो नाविल कंहिं लिखियो आहे? जवाब है अली बाबा। मोहनजो दड़ो नाविल कंहिं लिखियो आहे? अली बाबा। सवाल आहे सचल जो फ़क़ीर नानक ज़ात जो केरु हो? सचल जो फ़क़ीर नानक ज़ात जो केरु हो? जवाब है खोखर। उनखां पोइ सवाल आहे पहाकनि जी पीड़ कंहिं लिखियो आहे? पहाकनि जी पीड़ कंहिं लिखियो आहे? जवाब है बेरूमल मेहरचंद आडवाणी। पहाकनि जी पीड़ कंहिं लिखियो आहे? बेरूमल मेहरचंद आडवाणी लिखियो आहे। उनखां पोइ सवाल आहे तनक़ीदूं ऐं तजज़िया जो मुसनिफ़ केरु आहे? जवाब है प्रोफेसर नज़ीर अहमद सुमरो। प्रोफेसर नज़ीर अहमद सुमरो। तनक़ीदूं ऐं तजज़िया जो मुसनिफ़ केरु आहे? प्रोफेसर नज़ीर अहमद सुमरो। उनखां पोइ सवाल आहे ॿारनि लाइ धरती तारा कंहिं लिखियो आहे? जवाब है निसार बज़मी। ॿारनि लाइ धरती तारा कंहिं लिखियो आहे? निसार बज़मी। उनखां पोइ सवाल आहे आचर जा अहवाल कंहिंजी शाइरी जो मजमू आहे? जवाब है अदल सुमरो। आचर जा अहवाल कंहिंजी शाइरी जो मजमू आहे? जवाब है अदल सुमरो। उनखां पोइ सवाल आहे नेठ गूंगे ॻाल्हायो कंहिं लिखियो आहे? जवाब है अमर जलील। नेठ गूंगे ॻाल्हायो इहो अमर जलील जो लिखियल किताब आहे। उनखां पोइ सवाल आहे किताब वहदत नामू जो मुसनिफ़ केरु आहे? किताब वहदत नामू जो मुसनिफ़ केरु आहे? जवाब है कादिर बख्श बेदल। कादिर बख्श बेदल। उनखां पोइ आहे शाह करीम जो जनम कहिड़े शहर में थियो? जवाब है मटियारी में। उनखां पोइ आहे किताब शाह सचल ऐं सामी किताब कंहिं लिखियो आहे? किताब शाह सचल ऐं सामी किताब कंहिं लिखियो आहे? जवाब है मोहम्मद इब्राहिम जोयो। शाह सचल ऐं सामी किताब कंहिंजो लिखियल आहे? मोहम्मद इब्राहिम जोयो। उनखां पोइ आहे सवाल हमल फ़क़ीर जा वॾा असल किथे जा हुआ? जवाब है देरो गाज़ी खान जा। हमल फ़क़ीर जा वॾा असल किथे जा हुआ? देरो गाज़ी खान जा। उनखां पोइ सवाल आहे दिल त चवे थी कंहिंजी शाइरी जो मजमूओ आहे? दिल त चवे थी जवाब है मुश्ताक फल। उनखां पोइ आहे डॉक्टर शमसुद्दीन उर्साणी कॾहिं ॼाओ? डॉक्टर शमसुद्दीन उर्साणी कॾहिं ॼाओ? जवाब है 4 अप्रैल 1939 ईस्वी ते। उनखां पोइ सवाल आहे जॾहिं हू ज़ुल्फ़ छोड़े थो कहिड़े नौजवान शाइरी जो किताब आहे? जॾहिं हू ज़ुल्फ़ छोड़े थो कहिड़े नौजवान शाइरी जो किताब आहे? जवाब है एहसास मीरल सहतो। एहसास मीरल सहतो जो ये किताब है शाइरी जो किताब है जॾहिं हू ज़ुल्फ़ छोड़े थो। उनखां पोइ आहे रक़्स मुंहिंजे रूह जो कंहिंजे शाइरी जो किताब जो नालो आहे? कंहिंजी शाइरी जे किताब जो नालो आहे? जवाब है सजाद मेहर। रक़्स मुंहिंजे रूह जो शाइरी जो किताब आहे उहो लिखियल आहे सजाद मेहर जो।
उनखां पोइ सवाल आहे मशहूर कहाणीकार ऐं अदीब कमर शहबाज कॾहिं वफ़ात करे वियो? जवाब आहे 5 मई 2009 ईस्वी ते। उनखां पोइ सवाल आहे सैयद साले मोहम्मद शाह कॾहिं वफ़ात करे वियो? जवाब आहे 1 सेप्टेम्बर 2007 ते। उनखां पोइ सवाल आहे तड़ तड़ तेॾियां ॻाल्हियां, जेकॾहिं आउं उचारण में ग़लति पढ़ंदो हुजां त माज़रत। तड़ तड़ तेॾियां ॻाल्हियां कंहिं लिखियो आहे? जवाब आहे उस्ताद बुखारी। उनखां पोइ आहे मज़ामती शाइर कंहिंखे चयो वञे थो? जवाब आहे सर्वेज सिजावली खे। मज़ामती शाइर कंहिंखे चयो वञे थो? सर्वेज सिजावली खे मज़ामती शाइर बि चइबो आहे। उनखां पोइ सवाल आहे मुमल राणू कहिड़े शाइर जी शाइरी जो महवर रहियो? जवाब आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई। उनखां पोइ सवाल आहे गीत सिंध वारा जीअन कहिड़े शाइर लिखियो? जवाब आहे मोहम्मद ज़मा ख़ासकेली। उनखां पोइ आहे 4 दरवेश किताब कंहिं लिखियो आहे? जवाब आहे अब्दुल वाहिद आरेसर। अब्दुल वाहिद आरेसर। उनखां पोइ आहे सवाल दहली जो दर्शन कंहिंजो सफ़रनामो आहे? दहली जो दर्शन सफ़रनामो किताब आहे हिकिड़ो, इहो आहे अल्ताफ़ शेख जो। उनखां पोइ सवाल आहे HM ख्वाजा कॾहिं वफ़ात करे वियो? जवाब आहे 20 सेप्टेम्बर 1999 ईस्वी ते। HM ख्वाजा 20 सेप्टेम्बर 1999 ईस्वी ते वफ़ात कई। उनखां पोइ सवाल आहे बनारस खां बरमूदा सफ़रनामो कंहिं लिखियो आहे? बनारस खां बरमूदा सफ़रनामो कंहिंजो लिखियलु आहे? जवाब आहे अल्ताफ़ शेख। उनखां पोइ आहे सवाल साइंसी किताब वबा जा ॾींहं कंहिं लिखियो आहे? वबा जा ॾींहं साइंसी किताब कंहिं लिखियो आहे? जवाब आहे अब्दुल रहमान पीरज़ादो। उनखां पोइ सवाल आहे किताब जहान आरा कंहिं लिखियो आहे? जवाब अब्दुल रज़ाक अब्दुल सलाम। किताब जहान आरा कंहिं लिखियो आहे? अब्दुल रज़ाक अब्दुल सलाम लिखियो आहे। उनखां पोइ आहे धरती रोशन कंहिंजी तसनीफ़ आहे? जवाब आगा सलीम। धरती रोशन कंहिंजी तसनीफ़ आहे? आगा सलीम। उनखां पोइ सवाल आहे इसहाक राय कॾहिं वफ़ात करे वियो? इसहाक राय जवाब आहे 6 जून 1984 ईस्वी ते। उनखां पोइ सवाल आहे मौलवी हाजी अहमद मल्ला कॾहिं ॼाओ? जवाब 1 फरवरी 1877 ईस्वी ते। मौलवी हाजी अहमद मल्ला कॾहिं ॼाओ? 1 फरवरी 1877 ईस्वी ते। अलामा इक़बाल जो सन बि साॻियो आहे, मौलवी हाजी अहमद मल्ला जो सन बि साॻियो आहे 1877 ईस्वी। जंहिंखे अलामा इक़बाल यादि आहे उहो मौलवी हाजी अहमद मल्ला बि। ही हुई असांजी अॼु जी वीडियो तव्हांखे कीअं लॻी कमेंट्स में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। ओके, अल्लाह हाफ़िज़, टेक केयर। अल्लाह साईं तव्हां सभिनी खे पंहिंजे मक़सदनि में कामयाबु करे ऐं निमाज़ पढ़ंदा रहो। अल्लाह साईं तव्हांखे ज़रूरु कामयाबु कंदो। थैंक यू, टेक केयर, अल्लाह हाफ़िज़।